आखिरी मां हिकिड़ो जुमिलो चवंदुसि काई मुछ 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 दोस्तों अॼु टिकटॉक पिया ठाहियूं ऐं ज़फर जिसकाणी जंहिंखे मां खिट बि चवंदो आहियां खिटी ते हाज़िर आहे ऐं ॿ टे दोस्त बि अची विया आहिनि नमीन आहे दोस्त आहे शाइक नारे जो बि अची वियो आहे चांडियो बि आहे हा भाउ टिकटॉक ठाहियूं हे पोड़ो थी वियो आहे हे पहिरियों यंग हो 5 ॾींहंनि में पोड़ो थी वियो आहे अॼु की पहिरीं टिकटॉक था ठाहियूं शाइक भाई हलो भाउ अचो हलो भाउ ज़फर था ठा हलिया ज़फर था ठा तव्हां पाण में ठाहियूं जबरदस्ती हो गई दोस्त बंदा चला गया तो लेकर आए अब जंहिंजी टिकटॉक ठाहिणी आहे उहो अचे ई नथो बंदा भाग गया है अची अची आ गया। अची हलिया भाउ जी अब शर्माए छो तूं ना शर्मा है ना तो हले अब दोस्त शर्माए नथो ना शर्मा है ना चावल क्या One, फेल two. करे छी हा ॾिसो साम्हूं चश्मो ओके क्यों 1 2 3 बोला तू तो ते दवायूं आइन दिल में बबड़ पायूं आइन केदा बोल करार गई प्यार गई चले सोधा ओ प्यार नहीं चले पूरा गाना आया बोला तू तो ते दवायूं आइन दिल में बबड़ पायूं हमेशा असलम भुट्टो एजाज बुर्रे जी टिकटॉक ठाहींदा आहियूं अॼु हे दोस्त तव्हांजे साम्हूं हाज़िर आहिनि ऐं ॾाढा कोल करार कई प्यार ॾेई छाला है पो धार गई कलंदर को बुझ नहीं असां त तोखे धार न कयो भाऊ क़िस्मत धार कयो अथई अल्लाह खुश रखे अलाह ख़ुशि रखे यार कल्ह त तूं जवान हुए आने जवान हां और इश्क जी लत यार लगी हुई बाबा खारो पानी आ कराची है कराची खारो पाणी आहे मजबूर है छा करे आशिक मजबूर है आशिक ने बाबा इश्क के वाका में था आशिक का भाव बस पैसो अथई न पैसो जामा बस मोहबत कामयाब आहे तुंहिंजी पैसो अथई त ज़फर जिसकाणी पंहिंजा वार खोलींदो टिकटॉक ते ठहनि नथा अलाए छो ओके आहे चश्मो पाए ॾेखार हल कसम सां सफ़ा चइबो न आहे उहो थो लॻे यार तूं पहिरियों ज़िंदगी में वाहिद माण्हू हुई जेको मुंहिंजे जुमलनि खे सम्झंदो हुई कसम सां ऐं तूं ओॾी महिल खिलंदो हुई दोस्तो ज़फर जिसकाणी हमेशह खिलंदो रहंदो आहे ऐं हिन जी जवानी जो राज़ इहो अथव ख़ुदा जी कसम 55-56 साल जो आहे पर खिली खिली पाण खे 42 जो कई वेठो अञा ताईं वडो हां तोखां वॾो आहे न मुका वडो का जवाना 5 साल ओड़ी पढ़ाई न कर तूं अॼु पोड़ो थो लॻी सही है ना ये देखे होटल वारो मालिक वेठल आहे होटल वारो मालिक ॾिसे थो हेलो बा ख़ुशि थो थिए ज़फर जिसकाणी टिकटॉक पर ठाहे दोस्त मुआरो चले ये ॾिसो चल अंकल असां पंहिंजी रिकॉर्डिंग था कयूं यार ये बीमार दे दिया हिन जी कैमरा ई नथी हले अलाए छो दोस्तों आज मुसा मिलना है अरे हे त सलाम दुआ शुरू थी हे त सलाम दुआ थो करे हे ॾिसो दोस्तो हे वरी दुआ सलाम में शुरू थी वियो आहे अब भाई कहिड़ी ॿोली पियो ॻाल्हाए ये वाला इंग्लिश बोली तो गला ला कड़ी अरबी तो पूरी हे त दुआ सलाम शुरू करे ॾिनी आहे सलाम दुआ सलाम तो करे हाँ? पहिरां दुआ सलाम न किए टिकटॉक ठाए पो दुआ सलाम तो करे हे तो फोटो तो कढ रहा है पैसा लॻंदा ई फोटो जा ज़फर जिसकाणी तमाम तिनी प्यारो दोस्त आ मुझे वही असा मीडिया में के चैनल में गड भी कम करे कूड़ नहीं मां ये चंदू त मुखे काला कोला लगल है भाई हिनन काला कोला लाए सच इहो सच थैंक यू थोड़ा ज़फर जिसकाणी साहब या फिर अगले साहब या लख थोड़ा थैंक यू आखिरी मां हिकिड़ो जुमिलो चवंदुसि काई मुछ 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 ओके 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 दोस्तों पंहिंजे शोरूम ते अची विया आहियूं क्लासिक मोटर ऐं मोटर हे अलाए कहिड़ी थी ठहे यार ये क्या बन रहा है ये कौन सी बाइक है हट थोड़ा देखा ये मेरी बाइक है अबे ये बन रही है ये आपकी है भाई या बना रहे हो तकरीबन कितना खर्चा आएगा इस पे तकरीबन भी 1.5 लाख रुपए आ जाएगा यार तो 1.5 लाख रुपए इसमें क्यों लगा रहे हो यार नहीं ले लो ना 1.5 लाख रुपए की शौक की बात है ना भाईजान हाँ यार शौक की बात है दोस्तों शौक की कोई कीमत नहीं होती ताकि खबर है शौक जी का कीमत नहीं होती ये बाइक है कौन सी यार मेरे को तो नंबर प्लेट कुछ नजर ही नहीं आ रही है इसका नाम क्या है बाइक का ये बनाई है नाम अभी तक रखा नहीं है नाम अभी तक रॉकी इसका नाम रखते हैं आज के बाद हम
रोकी, ये रोकी बाइक है। इस पे अभी कुछ भी नहीं है सिवाय टायरों के और इंजन के। इंजन भी अभी बनेगा। उस्ताद खुद परेशान हो गया देख के कि ये बनेगा। अगला 1.5 लाख रुपए इस पे खर्च कर रहा है उस्ताद। बनेगी ना? फिर तो बनेगी भाई। मुबारक हो आपको, अल्लाह करे आपको ये नसीब हो। अंदर हलूं था, चांडियो वेठला ऐं ॿियो केरु चांडियो दोस्त वेठला। अरे अब तोखे मां इलाही पुराणो थो ॾिसां चांडे सां गॾु। जी सर। मुंहिंजे ख्याल में अॼु तूं वीडियो में बि अची वई वाह। जी सर जी। पहिरियों दफ़ो नज़र आयो आहीं मूंखे तूं वीडियो में। छा नालो तायो? अली अहमद आहे सर। अली अहमद हे भला चांडे सां कॾहिं खां दोस्ती अथई? हिन जी वॾी पुराणी आहे सर। जॾहिं तक इहो सैरिश जो दीवानो हुयो आज तॾहिं इलाइक़ो आहे सर। तॾहिं खां हो तव्हां? जी, जी, हेॾे नेड़ो छा थिए वाह? इहो वाणी जो आहे सर। शादीशुदा आहीं? जी सर। का जॉब वॉब नौकिरी कंदो आहीं न? जी सर कंदा आहियूं सर। किथे? सर एयरपोर्ट ते बि हूंदी आहे, पार्ट टाइम बि कंदा आहियूं। पार्ट टाइम छा कंदो आहीं? फूड पांडा में सर पार्ट टाइम। अरे वाह जवान, कसम सां फुट पांडा में मां बि चवां थो राति जो कसम सां मां बि इहो कमु कयां या करीम जो बि कमु कयां। चढ़िया तूं ॿुधा, तुंहिंजो मूंखे लॻे थो हिन सां आहे पुराणो वाक़ई वास्तो। मां तोखे हमेशह ॾिठो आहे नटबोलियो पुराणो परस्तार आहे। पुराणो परस्तार आहे। हिकु दफ़ो वरी दोस्तो नालो पुछो। नालो? अली अहमद। दोस्तो अली अहमद पुराणो नटबुल जो असांजो सब्सक्राइबर आहे। अॼु असांजे वीडियो में बि अची वियो आहे। ऐं मां जॾहिं ईंदो आहे तक़रीबन हे चांडे सां मूंखे नज़र ईंदो आहे। ऐं नंढिड़ो असांखे ॾिसी परेशान थियो आहे। छा थी वियो भाड़े जो? भाड़े छा नालो अथसि? अवेस अली। अब आहे अवेस बि असांजे चैनल ते अची वियो। नट बुल्ट बेसिकली मुंहिंजे नंढड़े पुटनि जो नालो आहे। हिकिड़े मां नट रखियो, ॿियो बुल्ट। ब्रोस जो मतिलबु हूंदो आहे भाइर, ब्रदर्स। त दोस्त हे बि ईअं सम्झो असांजा भाइर आहिनि चैनल जा। हे सम्झो पुराणा साथी आहिनि असांजा। अलाह कंदो कामयाबु। दोस्तो हे मुंहिंजो पुटु ईमान सां ॾाढो भलो रहियल आहे। ईमान हिनखे मथे ते अलाए छा कंदो आहे, पोइ चुप थी वेंदो आहे। कीअं करे सभा करे ॾेखार मथे ते। हाँ ॾिसो दोस्तो बसि चुप थी वेंदो। हाणे हिनखे मथे ते खनंदो रहंदो, उहो चुप हूंदो। हे चक नथो हणे, इहो हिन सां प्यार थो करे। मतिलबु चएसि थो त मूंखे हथु हण मथे ते। तुर मथे खणे सभा हथ ते। हाली ख़ुशि आहे। हाणे करेसि मुंहुं मथे ते करेसि। उॾणी नथो करे। तुर मथे कर। हाणे करेसि मथे ते। न उहो जीअं कंदो आहिंसि उहो ईअं तेज़ करेसि तेज़। हाँ नथो करण ॾे। मूंसां ॾिसां ओड़े पुट ओड़े। छा थियो अथई? हाँ छा थियो अथई? ईमान आहे न, ईमान तोसां प्यार थो करे, तूं हुनखे प्यार करणु नथो ॾे। हाली ईमान हाणे तूं करेसि ॾिसां। भरे थो। चुचू बीह किन्ना। ऐसो दोस्तो मूंसां सही आहे। बाक़ी हाणे ईमान हथु लाइ त ईमान ख़बर ॾेई छॾे। हाणे सिखी वियो बसि। हिन आहे पखी हुजे, इंसान हुजे, जानवर हुजे, केर बि हुजे, आहे प्यार जो बुखियो। ईमान नंढे लाॻू हिनखे प्यार ॾिनो आहे। ईमान सां बि सेट आहे, मूंसां बि सेट। त दोस्तो कीअं लॻी अॼोकी वीडियो तव्हांखे? ऐं जॾहिं बि सफ़र जिस कहाणी मोटींदो आहे त वॾो मज़ो थींदो आहे। बल्कि मूंखे पर्सनली मूंखे बि मज़ो ईंदो आहे। हुन सां ॻाल्हाईंदो आहे, कचहरी कंदो आहे, छो जो उहो खिलणो माण्हू आहे, ॻाल्हि ते खिली पवंदो आहे। त दोस्तो हींअर टाइम थियो आहे वीडियो खे एंड करण जो। जेकॾहिं ज़िंदगी रही त वरी इनशाला अॻिते पाण हलंदासीं। पर यार कमेंट त कयो न, कमेंट्स करे ॿुधायो त हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी। ऐं पंहिंजो नालो बि लिखंदा कयो त मूंखे ख़बर पए केरु भाउ किथां थो मूंखे कमेंट करे। ठीकु आहे, मां हुनखे रिप्लाई ज़रूरु ॾींदुसि। त तेसि ताईं कयूं था पाण अल्लाह हाफ़िज़। इनशाला वरी हयाती रही त वरी नेक्स्ट व्लॉग में पाण गॾु हूंदासीं। तेसि ताईं कयूं था अल्लाह हाफ़िज़। त दोस्तो चूचू सुभाणे 3 महीननि जो थी वेंदो पूरो। ऐं सालगिरह कंदासीं असां चूचू जी। कीअं चूचू?